THN न्यूज़। नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण में सुजाग नौजवान इतिहाद पारां सिंध अंदर पाणीअ जी खोट ख़िलाफ़ 20 मई ते मुख्य चौक ते एहतजाज जो ऐलान करे छॾियो। समाजी तंज़ीम सुजाग नौजवान इतिहाद अॻुवाणनि मुमताज़ वगण, गुलाब वगण ऐं मोहम्मद यूनुस वगण चयो त सिंध अंदर पाणीअ जी हथरादू खोट पैदा करण जा हरबा हलाया पिया वञनि। सिंधु दरिया खे सुकायो पियो वञे। दरिया में वक़्त ते पाणी न छॾण सबबि असांजा जर बि सुकी विया आहिनि। पीअण जो पाणी पिणु संगीन बहिराण जे वर चढ़ियल आहे। पाणी असांजो जियापो आहे। असां कंहिं बि सूरत में सिंधु दरिया मथां डैम क़बूल न कंदासीं। अॻु असां वटि मई में ज़रई पाणी पहुची वेंदो हुयो, पर हाणे जून में बि असां वटि पाणी नथो पहुचे। खोट हूंदी आहे, पर अक्सर करे असांजो इलाइक़ो जेको आहे त निढड़को हुजण जे करे, धणी न हुजण जे करे तमामु अञा बि ख़िलाफ़ ईंदो आहे पाणी जे मसइले में। वरी बि ॾिसंदा आहियूं त डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट जे अंदरि ई जेके ॿियनि इलाइक़नि में जेके शाखूं या केनाल वञनि थियूं, उन्हनि जो टाइम ते पाणी ईंदो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त वगण टाउन ऐं उनजी पसकरदाई आहे, जेके बि ॻोठा आहिनि या शाखूं या जेके सिमूं हितां असांखे क्रॉस कनि थियूं, बदकिस्मती सां उन्हनि जो पाणी माना मई जून जून जो ॿियो महीनो क्रॉस करे वेंदो आहे, पोइ ईंदो आहे, जंहिंजे करे पाणी लेट पहुचण जे करे ऐं पंहिंजो ॿिज समय ते सारियुनि ज़मीन खे कापारी धकु रसंदो आहे। इन जे लाइ असां सुजाग नौजवान इतिहाद जे प्लेटफॉर्म तां पूरे इलाइक़े जा जेके बि असांजा पोरियत आहिनि, कुर्मी आहिनि या ज़मींदार आहिनि, असां उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त असां सुजाग नौजवान इतिहाद जे प्लेटफॉर्म तां 20 मई ते वगण चौक में एहतजाजी धरणे जो ऐलान कयो आहे त असांजो समूरो गुज़र सफ़र असांजी मईशत ज़राअत सां ई लाॻापियल आहे। उन करे पाणीअ जे बहिराण खां बचण लाइ वक़्त सिर पाणी ॾियण लाइ वगण टाउन ऐं पसकिरदाई में ॻोठनि जे हारियुनि, पोरियतुनि, सियासी समाजी अवाम जे हमदर्द हॾॾोखी माण्हुनि ऐं सहाफ़ी दोस्तनि खे 20 मई ते पाणीअ खोट ख़िलाफ़ थींदड़ एहतजाज में भरपूर शिरकत जी अपील कई।